सिंधी बोली सुहिणी मिठड़ी मणियादार, सिंधी बोली सुहिणी मिठड़ी मणियादार, अलालात लतीफ़ जी जिए सब जमार म्यां, अलालात लतीफ़ जी जिए सब जमार, ओ मारवड़ा मन ठार, मारवड़ा मन ठार, सदा वसन सिंध में होला। शाह लतीफ़ ऐं सिंधी ॿोली। सिंध में भला भला शाइर पैदा थिया आहिनि ऐं थी रहिया आहिनि, पर उहे भला शाइर बि पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कीन करे सघिया आहिनि। पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु इन माना में त जेको शाइर जंहिं इलाइक़े जो आहे, इहो शाइर सिर्फ़ु उन इलाइक़े जी ॿोली, लफ़्ज़, लहजो, क़द्र, उथणी वेहणी ॿिनि ताईं पहुचाए त जेकर सॼी सिंध सेड़जी वञे। कुझु शाइरनि पंहिंजो फ़र्ज़ु निभायो आहे, पर समूरनि न। मूं अर्ज़ु कयो त पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जी ॿोली। हाणे जेकॾहिं इलाइक़ो हिकु ज़िले खे ॻणियूं त पोइ त 29 शाइर समूरी सिंध जी ॿोली ऐं लहजा समूहे सेड़े असां ताईं पहुचाए सघनि था। जेकॾहिं हिकु तालके जेतिरी एराज़ी हिकु शाइर ते विराए रखिजे त पोइ 100-150 शाइर काफ़ी आहिनि, पर हिते त हज़ारे शाइर आहिनि, पोइ बि मौजूदा ॿोली न सेड़जी सघी आहे। माना त मौजूदा शाइरनि मां घणाई अहिड़नि जी आहे जेके पंहिंजे हिसे जो कमु न करे सघिया आहिनि। पर माज़ीअ जो हिकु शख़्स जेको भईंपुर या सयातनि जे ॻोठ में पैदा थियो, कोटड़ी मुग़ल में अची रहियो, सईदा नाले नींगरीअ जे नेणनि जे नाज़नि जो घायल थियो ऐं घरां जो निकितो त सिर्फ़ु पंहिंजा सूर कोन पिटियईं, पर हिन सिंधी माण्हुनि जी रहणी करणी, ख़ासि तौर ते ॿोली ऐं लहजे खे अहिड़ी त गहराईअ सां ॾिठो, ॿुधो, सम्झो ऐं इस्तेमालु कयो जो हज़ारनि शाइरनि जे हिसे जो कमु हिन माण्हू अकेले सिर करे ॾेखारियो। हिन संगु संगु गॾु करे हिकु खरो ठाहियो, न सिर्फ़ु खरो ठाहियो पर इहो समूहे हिकु भाकुर में समाए बि ॾेखारियो। हिन फुड़ो फुड़ो गॾु करे हिकु समुंडु ठाहियो, न सिर्फ़ु समुंडु ठाहियो पर उन समुंड खे समूहे हिकु जमन में बंदि कयो। हिन लप लप मिटी गॾु करे हिकु दुनिया ठाही, न सिर्फ़ु दुनिया ठाही पर उन दुनिया खे समूहे हिकु सिंध में बंदि कयो। उन भाकुर खे, उन जमन खे, उन सिंध खे असां रिसालो था सॾियूं। हू जॾहिं गिरनार में थो वञे त चवे थो त परदे सां पंधु करे हली आयो हूं, तूं ऊचो मथे अर्श ते ऐं भोरो मथे भूं, कीअं तुसंदे तूं ही सिरस वाली मंगणो। थर कच्छ समेत गिरनार वारे सॼे इलाइक़े में हूं जी माना आहे मां। इहो साॻियो लफ़्ज़ जोगी ऐं बागड़ी बि ॻाल्हाईंदा आहिनि। जोगी ऐं बागड़ी जीअं त सॼी सिंध में पखिड़िया पिया आहिनि, उन्हनि जो हिकु ॿियो लफ़्ज़ फोकी बैत में हीअं थो इस्तेमालु करे त नायो सिर सजदा करी तन तवाज़ तोन, हूजो मणको मन जो सूधो साड़ी सोन, कूड़ा थींदी कोन फोकीअ धोते फ़ाइदो। या जुती जात न पायां चवे थो त उन वक़्तु जोगियुनि ऐं बागड़ियुनि जी ज़बान बणिजी थो वञे। मारवीअ जी ज़बान ॻाल्हाए थो त चवे थो त मारियसि उन मामरे जाद न कयसि जेॾियुनि। मूमल जी ॻाल्हि थो करे त ॼण घोटकीअ जे ओभर में बीठो आहे। लुडूणिया लतीफ़ चए खटां खयाऊं। लीला जी ॻाल्हि थो करे त ॿोलीअ सां गॾु हिकु अहिड़ी रस्म जी ॻाल्हि कयो थो वञे जंहिं ॾांहुं अॼु ताईं कनि थोरनि माण्हुनि जो ध्यानु वियो आहे। लीला पंहिंजो लाह, लीला पंहिंजो लाह कौरुअ कोसो चाढ़ियो, संदे हार वहाए वञी ओर अरटसी। राति गुज़ारण खां पोइ औरत जो कमु हूंदो हो त सुबुह जो पाणी गरम करे थधो कोसो पाणी गॾाए मर्द खे विञारींदी हुई। ईअं ई जॾहिं लीला सम्झो त चने सर कोरो सां राति गुज़ारे वांदो थींदो त मुंहिंजे गरम कयल पाणीअ सां तड़कंदो, पर चने सर इहो कमु कयो जो लीला खां पाणी लाराईं। इहो चई त हाणे कौरुअ जे गरम कयल पाणीअ सां तड़कबो, तुंहिंजे पाणीअ जी ज़रूरत न आहे। तूं हाणे वञी हार जे मणियनि जे रोशनीअ में चरखे कतण वारो पूरो कर। ससुअ जो ज़िक्र थो करे त बरोचनि जे रीतुनि रस्मुनि खां अलावा उठनि जे पंहिंजनि पुराणनि 70 जिन्सुनि जा नाला रिसाले में ॾेई ॿोलीअ खे मालामाल करे थो छॾे। क़ुर शरीफ़ जा त केतिरा घणा हवाला ॾिना अथई। उन्हनि हवालनि जो इस्तेमालु अहिड़ीअ तरह कयो अथई जो अरबी सम्झण में ॾुखियाई नथी थिए। ला तकन तू मिन रहमत ला, सचन कोन्हे सूर। हिकु ई वक़्तु हवालो बि थी वियो ऐं साॻिए वक़्तु सिट जे ॿिए हिसे में हुनजो तर्जुमो बि अहिड़ी तरह ॾिनो अथई जो सिट बि पूरी थी वई ऐं अरबी बि सम्झ में अची वई। करार पारसी ॿोलीअ जो लफ़्ज़ु आहे। पारसी में त उनखे
उन जे माज़ी बनाइण जो उसूल अलाए कहिड़ो हूंदो, पर उनखे करारियो करे लफ़्ज़ खे टोपी अजरक पाराए ईअं सिंधी बणाए छॾियईं जो केरु बि हुन जी ग्रामर ते एतिराज़ ई न कंदो। मूंखे ॾऊं ॾेई ढोलियो ढट करारियो। नूरीअ जी ॻाल्हि करणु वक़्तु लॻे थो त विच किंजर में ॿेड़ीअ ते चढ़ियो वेठो आहे ऐं मच्छीअ जे अंदरनि ऐं ॿाहिरनि हिसनि ते वेठो गौर करे। खिखीअ हणियूं खारियूं, छिछीअ हणा छॼ, पांद जनी जे पांदसीं लॻो थिए लॼ, समो जाम सहज उभो करे उनसीं। खिखी मच्छीअ जे ॿाहिरीं गिग खे चइबो आहे ऐं छिछी मच्छीअ जे अंदरें किन फिथ खे चइबो आहे। हाणे जेकॾहिं भेटाए जो पारस उन्हनि लफ़्ज़नि जे लोह खे न लॻे हा त उहे लफ़्ज़ अॼु केरु ॻाल्हायां, केरु खिखी ऐं छिछी शाइरीअ में इस्तेमालु करे हा। पर अहिड़नि लफ़्ज़नि खे भेटाए सोन बणाए असांखे ॿुधायो आहे त हीअ बि असांजी मीरास आहे। ईअं हर किरदार सां गॾु उतां जी ॿोली साम्हूं थी अचे। पर मींहुं जीअं त कंहिं बि हिकु खिते जो न आहे, ॾखण वारनि जो बि आहे त उतर वारनि जो बि आहे। उतर वारनि लाइ चवे थो त उन वक़्तु मींहां ऐं नीहां ॿई अखर हिकिड़े, ऐं ॾखण वारनि लाइ चवे थो त उन वक़्तु तो पेका मूं साहुरा खिण पिलायो रस। चई हर खिते जी नुमाइंदगी करे थो वठे। असां अञा ताईं भेटाए जो ग्रामर बि न सम्झी सघिया आहियूं। कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि जा पढ़ियल बि उन ऐं उन जे फ़र्क़ में तमीज़ कोन था करे सघनि। आऊं न जीअंदी उन रे खे सभु जो सभु न तॾहिं बि अक्सरियत माण्हुनि जी, जंहिं में असांजा अदीब बि शामिल आहिनि, उन करे पढ़ंदा आहिनि। ॾोह उन्हनि जो बि न आहे, हीअ हिकु अलॻि इल्मु ऐं अलॻि ॿोली आहे। केरु किथां जो पढ़ियल हुजे पर भेटाईअ खे इहो सम्झी सघंदो जेको भेटाईअ वारो हूंदो। भेटाई जी ॿोली सम्झणी आहे त भेटाईअ वारनि सां मिली ॾिसो, भली उहे कंहिं बि कॉलेज या यूनिवर्सिटीअ जा पढ़ियल न हुजनि, पर उहे तव्हांखे भेटाईअ वारे लहजे में न सिर्फ़ु पढ़ी ॿुधाईंदा पर सम्झाईंदा। ग्रामर खां वॾो ऐं अहम मसइलो आहे ॿोली या लफ़्ज़नि खे सम्झण जो। जेसिताईं ॿोली सम्झ में न ईंदी तेसिताईं न त ग्रामर सम्झ में ईंदो, न वरी भेटाईअ जो ॿुधायल मक़सदु सम्झी सघिबो। हिकु बैत आहे त सुकी ढोर ढयूं थियो, कंधीअ ॾिनो काओ, पाणीअ पटी हल में अॻियों न आओ, माण्हुनि मेड़ाओ कनी कनी भेणीअ। हिन बैत जी ॿी सिट खे अक्सर मुरतबन हीअं लिखियो आहे त पाणी पटी हल में अॻियों न आयो। हिननि जे मक़सदु मुताबिक़ पाणी अॻियों न आयो, पर असुलु मक़सदु आहे पाणीअ जो पटीअल वारे वावड़ में अॻियों चाढ़ आहे ई कोन। वरी जॾहिं जाबुलू या काछे जे धनारनि जी ॻाल्हि थो करे त चवे थो त ॿोली जुलां जुल काहो काह उठनि खे। 300 साल गुज़री वञण खां पोइ बि अॼु ताईं अधु भेटाई बि मुश्किल सां सम्झी सघिया आहियूं। अधु सम्झण जे बावजूदि बि इहो सम्झ में अची वियो आहे त भेटाईअ सिंधी ॿोलीअ ते अहिड़ा त असर छॾिया आहिनि जो शाइरी हुजे, नसर हुजे या ॻाल्हाई वेंदड़ ॿोली हुजे, टई शोभा अॼु ताईं भेटाईअ जे सहर खां ॿाहिरि न निकिरी सघिया आहिनि। अध खां तमामु घणा शाइर कंहिं न कंहिं जॻह ते या त भेटाईअ जे लफ़्ज़नि खे या हुन जे ख़्याल खे सुवाल में या जवाब में कंहिं न कंहिं तरह इस्तेमालु करे वठंदा आहिनि। नसर में बि हंधि हंधि ते इहो चई पंहिंजे लिखणीअ खे वज़नाइतो बणाईंदा आहिनि त जीअं भेटाई चयो आहे। ॻाल्हाइजंदड़ ॿोलीअ में त सिंध जो हर ॿियो माण्हू हर ॿिए चौथे जुमिले खां पोइ भेटाई जी सिट या सिट जो हिकिड़ो पद ज़रूरु उचारियूं वेंदो। भेटाई जूं काफ़ी सिटूं त पहाकनि तौर बि इस्तेमालु थियनि थियूं। मिसाल अंदरि कारो कां ॿाहिरि ॿोली हिंज जी, या कत बि कंब बि तोरींदड़ तिखा। भेटाई सिंधी ॿोलीअ जो जेको बुनियादु रखियो, उन बुनियाद में का मामूली रेती बजरी इस्तेमालु न कयईं, पर उन बुनियाद में पहण रखी ॿोलीअ खे लहर न लोॾो जहिड़ो बणाई। वरी ईअं बि न आहे त उन बुनियाद ते दीवारूं कंहिं ॿी अची खड़ियूं कयूं, न, उन बुनियाद ते दीवारूं बि पाण भेटाई बुलंद कयूं, जन खे वक़्तनि जा ज़लज़ला बि ॾार विझी न सघिया आहिनि। वरी ईअं बि न आहे त रुॻो दीवारूं बुलंद कयईं ऐं छित वरी कंहिं अची ॿिए रखी, न, उन्हनि दीवारुनि ते छित बि पाण रखियईं ऐं अहिड़ी छित रखियईं जो रहंदी दुनिया ताईं सिंधी ॿोलीअ खे छपर छांव अता करे छॾियईं। महिरबानी। शाल सांगिन संघारन जी बोली, जिए शाल सांगिन संघारन जी बोली, वछारन वल्हारन गवारन जी बोली, वछारन वल्हारन गवारन जी बोली, जिए शाल सांगिन जिए
जिए शाल सांगिन संघारन जी बोली वछारन वल्हारन गवारन जी बोली वछारन वल्हारन गवारन जी बोली जिए शाल सांगिन जिए शाल सांगिन खंड मिसरियूं मखण में मिलायो भले खंड मिसरियूं भले खंड मिसरियूं मखण में मिलायो तोड़े खीर माखीअ जहो कहलायो तोड़े खीर माखीअ जहो कहलायो मिठी पोब रहंदी मेहारन जी बोली मिठी पोब रहंदी मेहारन जी बोली वछारन वल्हारन गवारन जी बोली वछारन वल्हारन गवारन जी बोली जिए शाल सांगिन जिए शाल सांगिन चीहा उडाणा हलिया चतू मोर चीहा उडाणा हलिया चुगी चार दाणा निमाणा हलिया चुगी चार दाणा निमाणा हलिया मगर कह न समझी विचारन जी बोली मगर कह न समझी विचारन जी बोली वछारन वल्हारन गवारन जी बोली वछारन वल्हारन गवारन जी बोली जिए शाल सांगिन जिए शाल सांगिन कपर कुन झिरना ऐं झंग झरब कन था कपर कुन झिरना ऐं झंग झरब कन था पूजूं हंज गेरा कबूतर कन था पूजूं हंज गेरा कबूतर कन था धनारन पहारन उठारन जी बोली धनारन पहारन उठारन जी बोली वछारन वल्हारन गवारन जी बोली वछारन वल्हारन गवारन जी बोली जिए शाल सांगिन जिए शाल सांगिन की मुंद जो को हो को दिए नहेलो की मुंद जो नहेलो की मुंद जो को हो को दिए पगुल खे सुजाने परो को दिए पगुल खे सुजाने परो को दिए जे समझे हमो की मतारन जी बोली जे समझे हमो की
मतारन जी बोली वछारन वल्हारन दवारन जी बोली वछारन वल्हारन दवारन जी बोली जिए शाल सांगिन जिए शाल सांगिन संघारन जी बोली जिए शाल सांगिन संघारन जी बोली वछारन वल्हारन दवारन जी बोली वछारन वल्हारन दवारन जी बोली जिए शाल सांगिन जिए शाल सांगिन जिए शाल सांगिन जिए शाल सांगिन जिए शाल सांगिन